अस्सलामुअलैकुम। आऊं आहियां अवां जो मेज़बान अशरफ बुखारी। मुख़्तलिफ़ शख़्सियतनि सां हाल अहवाल कचहरियूं थींदियूं आहिनि, किर्त मालूम कंदा आहियूं। हिन वक़्तु असां सां नाले वारो कानूनदान रोशन लखण साहब मौजूद आहिनि। 2013 में हिकिड़ो नोटिफिकेशन जारी थियो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान मां, जंहिंजा दरख़्वास्त गुज़ार साईं आहिनि ऐं उहो इन हवाले सां दरख़्वास्त ॾिनी वई त हिते सनती इदारा घोटकी में खोड़ सारा मौजूदु आहिनि, पर हिते हितां जे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार बि न पियो ॾिनो वञे। गॾोगॾु जेका ऑयल गैस फील्ड आहिनि 5 किलोमीटर जी सराउंडिंग में जेका ॻोठ आहिनि उन्हनि खे गैस जी फरहमी बि न पई ॾिनी वञे। इन हवाले सां असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु इहो बि पुछंदासीं हिकिड़ो ॿियो CSR फंड जेको हिते घोटकी डिस्ट्रिक्ट में पंहिंजो DC ऑफिस में ॾिनो थो वञे, उनजा चेयरमैन बि मुक़ररु कया था वञनि, पॉलिटिकल माण्हू बि जेको उनमें इन्वॉल्व हूंदा आहिनि, त उहो पैसो किथे ख़र्च थिए थो ऐं कहिड़नि कहिड़नि इदारनि सां लाॻापियल आहिनि जिथां हू जनरेट थिए थो पैसो। अस्सलाम वालेकुम साईं, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान आहिनि ऐं अल्लाह जो फज़ल आहे। अच्छा, हाणे हिन सॼी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? हीउ जेको सनती इदारा हिते पाण वटि खोड़ सारा मौजूदु आहिनि ऐं हितां जा नौजवान स्किल्ड आहिनि असांजा, उन्हनि खे रोज़गार बि नथो ॾिनो वञे। गॾोगॾु CSR फंड्स जी बि ॻाल्हि जेकी पहिरीं मां कई तव्हां सां, त CSR फंड्स उहो किथे यूटिलाइज़ थिए थो, पर कहिड़नि कहिड़नि इदारनि मां उहो कलेक्ट थी जेको असां वटि जमा थिए थो। पॉलिटिकल माण्हू उन्हनि जा चेयरमैन बि थियनि था ऐं ॿियो जेको हुनजो पार्ट आहे, गैस फील्ड जेकियूं असां वटि मौजूदु आहिनि, उन गैस फील्ड जी सराउंडिंग में जेका 5 किलोमीटर या 6 किलोमीटर भरिसां जेका ॻोठ आहिनि उन्हनि खे गैस जी फरहमी शुरू में त कोन ॾिनी पई वञे। हिन महिल जेकी सूरत हाल असांखे नज़र पई अचे, सोशल मीडिया ते बि असां उन्हनि शयुनि खे ॾिठो, उहे हाईलाइट थियूं आहिनि त बाबा पॉलिटिकल माण्हुनि शायदि जेको आहे उन्हनि खे मंज़ूर करायो आहे त ॻोठनि में जेको आहे 5-5 किलोमीटर ते जेको आहे हिकिड़ा फार्म जेको आहे डिस्ट्रीब्यूट थिया आहिनि। हाणे इन सॼी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? इहो तव्हां जूं काविशूं आहिनि या पॉलिटिकल माण्हुनि जूं? सर असां काफ़ी प्रोग्राम भी किया आहिनि, उर्दू चैनल्स ते भी किया। असांजो को पॉलिटिकल मक़सदु त कोन्हे त असां इन्हनि शयुनि खे कयूं, पर एतिरे ताईं असांजी कोशिशि आहे असांजी सागर तरक़ियाती तंज़ीम जी, त असां माण्हुनि जे अंदरि एतिरो शौर पैदा कयूं त ही जेके हक़ आहिनि, जेके तव्हां जूं सहूलियतूं आहिनि, इहे तव्हांजो हक़ आहिनि, इन्हनि जे वठण लाइ कहिड़ा कहिड़ा प्लेटफॉर्म्स आहिनि। नंढो मुख़्तसिर तव्हांखे गैस जे इशू ते क्लियर कयूं, उन खां पोइ CSR ते अचूं था। त गैस फेडरेशन ऐं वफ़ाक़ जा जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि जी कोशिशि हुई त गैसिफिकेशन जी जेका 2013 में आर्डर आहे, उन में 22 जे आख़िरी के ते जेको जस्टिस हिकिड़ो हुकुमनामो जारी कयो आहे त 5 किलोमीटर जे चौधारी तव्हां गैस ॾियो, उन खे ख़तमु कयो वञे। उनजे लाइ काफ़ी तकलीफ़ूं मुशक़तूं बर्दाश्त करण खां पोइ आउं त इन पूरे जेको आहे कम जो किरदारु यानी जी महिनत जेका आहे उहा सागर तरक़ियाती तंज़ीम जी पूरी टीम ऐं जस्टिस के आगा खे ॾींदुसि, जंहिं इन खे 2 साल मुसलसल दॿा जे बावजूदि इन खे बहाल कयो ऐं उन ते जेका आहे कोई 8 साल जो टाइम पीरियड रखियो वियो ओवरऑल सिंध में, त 8 साल जे अंदरि असां 5 किलोमीटर पूरा कंदासीं। घोटकी जो पहिरियों फेस थी चुको हुयो, हीउ सेकेंड फेस आहे। इन सेकेंड फेस में 48 ॻोठ जी लिस्ट आई आहे, जिन में उन्हनि माड़ी गैस जी जेका आहे 28 ॻोठ आहिनि, 27-28 ॻोठ आहिनि, 21 ॻोठ कादरपुर गैस फील्ड जा आहिनि। उन सां गॾु 10-12 ॿिया ॻोठ बि हाणे थियनि पिया जेके उन जे रस्तनि में अचनि पिया, उनजी बि कोशिशि आहे त असां बजट कराए वञूं। ही को कंहिं MNA MPS जो या कंहिं सियासी पार्टी जो को इन में किरदारु कोन्हे को, ही ख़ासि असांजी दोस्त जेके इन ते महिनत कनि पिया ऐं उन सां गॾु हाई कोर्ट ऑफ सिंध जे जस्टिस जेको हिन महिल आइनी बेंच जो सरबराह सिंध जो आहे जस्टिस के आगा साहब आहिनि। उन में कुझु ब्यूरोक्रेट्स आहिनि, कुझु ज़िलनि जा DC हज़रात आहिनि जेके जिन खे थोरो ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, उहे कुझु अवाम लाइ माना हिकिड़ा लेटर्स जेके असांखे घुर्बल हुआ उहे उन्हनि ॾिना आहिनि। अक्सरियत सिंध में जेतिरा बि ब्यूरोक्रेट्स या DC आहिनि उहे मक़ामी जेका रियासत जे अंदरि रियासतूं आहिनि, हर ज़िले में कंहिं ठेकेदारी ॾिनी वई आहे। असांजो मक़सदु इहो न आहे त असां उनखे निशानदेही कयूं, पर इहो आहे त उहो उन्हनि जी कमदारी में अक्सरियत ब्यूरोक्रेट्स आहिनि। अचो त गैसिफिकेशन खां अलावा या गैसिफिकेशन केतिरी असांजा हक़ आहिनि, केतिरा असांजा उन्हनि जे मथां कंपनीज़ जे। घोटकी ज़िले जे अंदरि 9 ब्लॉक आहिनि, तेल गैस जा 9 ब्लॉक आहिनि, जंहिंजी जेका एक्सप्लोरेशन सुई गैस ख़रीद थी करे।
ऐं ॾुख सां असां पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे बि इहो आईनो ॾेखारियूं था ऐं इदारनि खे बि ॾेखारियूं था त सिर्फ़ु 2 ब्लॉकनि जी गैस मुहैया थिए थी मक़ामी माण्हुनि खे, हिकु कादुरपुर गैस फील्ड जी, ॿी माड़ी गैस जी। उन खां अलावा असांजा 7 गैस जा ब्लॉक पैदावारी ब्लॉक्स आहिनि जिते कंहिं हिकिड़े ॻोठ खे बि, जीअं मां हिकिड़ो नंढो मिसाल ॾींदुसि, तव्हांजे मीरपुर जो हिकिड़ो ब्लॉक आहे ऐं उन कंपनी ॾे असांजा कोई तक़रीबन 2 अरब रुपया घोटकी ज़िले जा आहिनि, उन 1 रुपयो बि जमो न करायो आहे। सरदार खान घोटे जे ॻोठ जी 0.5 किलोमीटर ते बदर गैस फील्ड आहे, उन हिकिड़े ॻोठ खे बि गैस यूटिलाइज़ेशन न आहे, ॾिनी फरामी गैस जी फरामी न थी आहे। ईअं ई गुडू ब्लॉक आहे, ज़रगढ़ ब्लॉक आहे, मीरपुर माथेलो ब्लॉक आहे, या असांजो मारूवाला गैस फील्ड आहे, खेतवारा आहे, रहमत आहे। रहमत गैस फील्ड में 2 ब्लॉक आहिनि, हिकु मुबारकपुर आहे, ॿियो म्यानो आहे। म्यानो में बि को बि गैस जी सप्लाई न थी आहे ऐं न ई कोई चूंडियल नुमाइंदो इन शयुनि ते माना वक़्तु पंहिंजो खपाइण थो चाहे। चूंडियल नुमाइंदनि जी ओवरऑल सिंध में ख़ासि करे घोटकी जे चूंडियल नुमाइंदनि खे बजट खपे ऐं बजट मां उन्हनि खे जेको ज़ाती इनफ़रादी जेके सहूलियतूं आहिनि उहे खपनि। मां अर्ज़ु कंदुसि उन दोस्तनि खे त घोटकी जा 40-45 अरब रुपया जेके पेंडिंग प्रोसेस पिया आहिनि, हू जेकॾहिं आवाम खे, असां त पहिरियों नारो 5% हुयो, पोइ 10 थियो, 10 खां 25 थियो, 25 खां 50% जी दवा आहे, त उहा 50% तव्हां ज़मीन ते आवाम खे ॾियो, 50 में वञी जेकॾहिं को ग़लति इंसान आहे त वञी धूड़ पाए, उन सां असांजी उन सां मुदाख़लत न हूंदी। अचो गैस जी सप्लाई में सिर्फ़ु 2 ब्लॉक्स ॾियनि पिया ऐं उहे कोर्ट जी महिरबानी सां ऐं असांजे कुझु दोस्तनि जी अंतक महिनत सां ऐं कुझु ब्यूरोक्रेट्स जी महिरबानी सां ही गैस थिया आहिनि, जिन में माड़ी गैस ऐं कादरपुर जा आहिनि ऐं कुझु ॿिया ॻोठ आहिनि। उन खां अलावा असांजी CSR में असां वटि आहिनि 5 जेके नी पावर प्लांट्स आहिनि ऐं उन सां गॾु असां वटि 5-6 शुगर मिलूं आहिनि, असां वटि खाद जूं 4 फैक्ट्रियूं आहिनि ऐं 13 ब्लॉक्स आहिनि CSR जा ऑयल इंडस्ट्री जा, जिन मां असांखे तक़रीबन कोई 5 खां 7% CSR मिलंदो आहे। बाक़ी असां त कोशिशि हले पई, कोर्ट जी मुआवनत बि हले पई, पर असांजी ख़ुसूसतन सिंध सतह जी जेका हुकूमती पार्टी आहे उहा न चाहींदी आहे त असां वफ़ाक़ खे नाराज़ कयूं ऐं वफ़ाक़ न चाहींदो आहे त उहो असांखे डायरेक्ट असांजा हक़ ॾे। उन्हनि ते नंढो हिकिड़ो मिसाल पेश था कयूं त 2013 में असां वटि पैसा ट्रांसफर थिया 500 समथिंग अरब, जन मां उन वक़्त जे फेडरेशन जे मिनिस्टर ते इल्ज़ाम आयो 496 अरब रुपया हू खणी करे किथे कमदारी में पहुचाया। जॾहिं नेप प्रोसीडिंग में आयासीं उन खां पोइ तकलीफ़ूं त मुक़दर आहे असांजो, ऐं असांजी पूरी टीम, मां समेत असांजी सागर जी टीम, जीअं शाह साहब आहिनि घोटकी जा, उन्हनि खे तकलीफ़ूं आयूं आहिनि, सखर जा दोस्त शाह साहब ऐं ॿिया दोस्त आहिनि उन्हनि खे आयूं आहिनि। असांजी जेतिरी बि टीम आहे, असां त कफ़न ॿधी क़ौम लाइ निकिता आहियूं। असां मौत खे एतिरो अज़ीज़ था सम्झूं जेतिरो कंहिं मौक़े ते साल में, महीने में को सुठो खाधे या सुठी सहूलियत वारी आरामगाह मिले, असां मौत खे एतिरो अज़ीज़ था सम्झूं। अची वियो त वेलकम आहे, क़ौम लाइ हाज़ुर आहियूं। असांजो अर्ज़ु आहे पूरी क़ौम खे, जीअं अॻु में तव्हांजी महिरबानी सां कुझु दोस्तनि जा रुझान आया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे बि इहो अर्ज़ु आहे त तव्हां कंहिंजी कमदारी या कंहिं सिस्टम जे असां इल्ज़ाम नथा हणूं, असां एतिरो चऊं था त जेतिरो तव्हांखे अख़्तियार आहे उन जो 4थों हिसो असांजो ताउन कयो। असां न असांजो कॉमेडी में मेंबर आहे, जेतिरियूं बि सिंध जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि KPK में असांखे अहमियत आहे। KPK गवर्नमेंट, PTI जी गवर्नमेंट असांखे कॉमेडीज़ में असांखे अहमियत ॾिए थी, असांजा मशवरा ज़ेरे गौर आंदा वञनि था। असांजे मुराद अली शाह साहब जॾहिं फिनांस मिनिस्टर हो, उन टाइम उन्हनि जो ज़ोर हुयो त साईं तव्हां महिरबानी करे जेको आहे इहा 496 अरब खां पोइ हिते हटो, फिज़िकली ॾियूं था। ऐं पीर जेका बि असांजी टीम सां कमिटमेंट कई पूरी कई। ट्रामा सेंटर कंप्लीट थिया, यूनिवर्सिटियूं कंप्लीट थियूं, NICVD कंप्लीट थी, स्यूट कंप्लीट थियो, इंडस कंप्लीट थियो, गंबट कंप्लीट थियो। इहा मुंहिंजी महिरबानी आहे जे हुन क़ौम जे करे इहा ज़बान पूरी कई। पोइ हुन किथां आंदो, कीअं कयो, बकुलो हुनजे त असां वरी मुश्किल सां इहे पैसा कलेक्ट पूरा कया आहिनि। हाणे बि जेके अरबे रुपया 200-250 अरब रुपया सिंध जा जेके नी फेडरेशन ॾे पिया आहिनि, इन खां अलावा हिकिड़ो वॾो अमाउंट आहे, शाह साहब यकीन न कंदो आहियां त जेका CSR आहे, CSR हर उन तव्हांजी काटन फैक्ट्री ते बि लागू थिए थी, तव्हांजी फ्लोर मिल ते लागू थिए थी, तव्हांजी जेको 50 या 15 माण्हुनि जी मज़दूरी वारो
इदारो आहे जंहिंमें 50 माण्हू 15 माण्हू मज़दूरी था कनि उन्हनि खे बि CSR ॾियणी आहे। प्रोडक्शन अचे थी उते उते जिते इकोनॉमी जनरेट थिए थी पई उते तव्हांजी भलाई जो फंड लागू आहे। पर अफ़सोस आहे घोटकी ज़िले में शुगर मिलूं CSR कोन थियूं ॾियनि ऐं खाद फैक्ट्रियूं कोन थियूं ॾियनि, पावर प्लांट्स कोन था ॾियनि। ऐं वॾी ॻाल्हि आहे त हिकिड़े पंहिंजे FFC जे दोस्त जेको आहे हिकिड़ो एॾे वॾे सुठे इदारे मां आर्मी मां रिटायर थी करे FFC में अची ऐं उहो हिकिड़ी जाइ ते नलको थो हणाए पियो, नलको, ऐं नलके जी लागत जेका आहे 5,000 7,000 रुपया उते वञी फोटो सेशन करे चए थो हे असां समाजी कमु कयो आहे, जंहिं ते असांजी अरबे रुपया CSR आहे। उहो माण्हू असांखे पाणी पीअण जो नलको ॾेई असांखे चए थो ही मां ख़ैरात ॾिनी आहे। इन खां वधीक हितां जे चूंडियल नुमाइंदनि जे लाइ ॿियो कहिड़ो हलीमो हुजे शऊर जो। ऐं फॉरेन जे हिकिड़े दोस्त चयो छा तव्हां वटि जेके अवाम मां चूंडिजी नुमाइंदा ईंदा आहिनि उनखे अवाम सां का दुश्मनी हूंदी आहे? मां यार इहा शइ उन्हनि खां तव्हां पुछो। मुंहिंजे लाइ सभई दोस्त आहिनि, क़रीबी आहिनि सभई। कंहिंजो नालो खणी कंहिंजी कहिड़ी कमी खे कयूं। असांजे लाइ ओवरऑल सिंध जा जेतिरा बि चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे ज़ाती मफ़ाद लाइ ज़िंदगियूं बसर था कनि, क़ौम लाइ उन वटि टाइम ई न आहे। हुनखे पंहिंजी डेवलपमेंट खपे, मुआशिरे जी तरक़ी खपे ई कोन। कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ो सीन आयो लेगारे जे कंहिं ॻोठ मां वाह क्रॉस करण जे लाइ जनाज़ो जेको आहे खजीजी पुल तां क्रॉस थियो आहे। इनाम आहे CM जे लाइ इहो। जीअं मां पोइ ॾींहंनि में हिकिड़ी स्टेटमेंट आई आहे त घोटकी ऐं शिकारपुर कंदकोट में इहे इलाइक़ा उहे आहिनि जिते घोटकी जो जेको दाड़ियल कल्चर जेको आहे लॉन्च कयो वियो आहे। वरी उहे दाड़ियल दोस्त जिन जाइल आहिनि उन्हनि खे इहा ख़बर न आहे त उन्हनि जा अरबे रुपया खणी उनजी औरतुनि खे 14,000 रुपया ख़ैरात ॾिनी वञे। तव्हांजी घोटकी जा जेके तेल गैस जा कुआ आहिनि ज़रगढ़ उते आहे, कचे में आहे। तव्हांजो चाचर गैस फील्ड कचे में आहे। तव्हांजो गुड्डू बिलाक पूरो कचे में आहे। कादुरपुर कचे में आहे। तव्हांजो सलाम बिलाक कचे में आहे। तव्हांजो बदर बिलाक कचे में आहे। सिर्फ़ु घोटकी जा आहिनि। ईअं ई तव्हां कंदकोट जा ॾिसो, उन्हनि जा CSR किथे आहिनि, उन्हनि जो बोनस किथे आहे, उन्हनि जूं नौकरियूं किथे आहिनि, उनजो गैसिफिकेशन किथे आहे। उन लाइ असांजे मौक़िफ़ तां असां पंहिंजे मौक़िफ़ ते कमु कयूं पिया। हिकु रोशन लखण जेकॾहिं हटंदो त उते 100 रोशन लखण बीहंदा, जेकॾहिं 100 रोशन लखण खे हटाईंदा त उते 1000 बीहंदा। सिंधी क़ौम उथी चुकी आहे। हाणे उहो दौरु न आहे। जीअं कल्ह मारी गैस जे कुझु ॻोठनि जा नाला आया ऐं MPA साहिब जी कोशिशि हुई उनजे कंहिं माण्हुनि जी साईं इहो तव्हां असांजे नाले सां छो कयो। अदा मूंखे किथे बि कोई वोट वठण लाइ न वियो न वेंदुसि। मूंखे वोट जी ज़रूरत न आहे। महिरबानी करे जेको कमु जंहिं तरतीब सां आयो आहे उन निस्बत सां तव्हां पंहिंजो किरदारु ॾेखारियो। तव्हांजो MPA साहिबु असांजी कैंप ते वेहे, कलाक लाइ वेहे, उते जेतिरो बि असांजो कमु हूंदो उन सां केस कराईंदासीं। मारी गैस ते कमिंग में असांजो हिकिड़ो स्ट्राइक अचे पई। हिकिड़ो ॾिसो न, इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे त भले तव्हां ॾे कैंप ते हू अचे 1 कलाक वेहे, पर छो केस कराए? छो कहिड़ो रीज़न डिसेबल आहे न साईं। वो ॾिसो न, सर किरदार बि कोन्हे। सर उहो डिसेबल आहे न, हुन वटि का मुआशिरे जी ख़िदमत जो को अंजाम आहे ई कोन न। तॾहिं पियो थो चाहे त हू चए थो त मुआशिरे में मां पंहिंजो मूंखे ॾेखारियो त मां मुआशिरे में कुझु कयां थो। हाणे हिकिड़ो माण्हू पेप्सी जी फैक्ट्री थो हलाए सखर में, उहो डेरकी में अची करे, डेरकी जा केतिरा नौजवान आहिनि पेप्सी में ॿुधायो मूंखे। या मसलन जेकॾहिं तव्हांजे साम्हूं शुगर मिल आहे घोटकी जी, उन मंझि किथां जूं गाॾियूं भरिजी किथे थियूं अचनि? छो नथा मक़ामी माण्हू रखिया वञनि? अचो, तव्हां हिकिड़ो ग्रेट क्वेश्चन पुछियो जंहिं ते कमिंग हाणे हिकिड़ो असांजो हिकिड़ो प्रोग्राम अचे पियो। असांजो घोटकी ज़िले या ओवरऑल सिंध ते हिकिड़ो प्रोग्राम इहो अचे पियो त जेतिरियूं बि इंडस्ट्रीज़ आहिनि जहिड़ियूं बि आहिनि उन्हनि में अनस्किल असां को बि माण्हू असां ॿाहिरि कंहिं सूबे जो क़बूल न कंदासीं, बशर्ते कि असां वटि वेकेंट बचनि। पोइ मुस्लमान ॿाहिरि नी, पाकिस्तानी ॿाहिरि नी हलिया अचनि। उन मंझि सीज़न जो हलीमो ॿुधायूं त असांखे 15 खां 25 गाॾियूं पंजाब बॉर्डर खां क्रॉस थी घोटकी में डेली बेस ते मज़दूरी करण थियूं अचनि। हितां जो नौजवान ख़ुदकशी करे दरिया में टपो थो ॾे, वाह में टपो थो ॾे, ज़हर थो खाए। चूंडियल नुमाइंदनि खे नज़र नथो अचे, ब्यूरोक्रेसी खे नज़र नथो अचे, इदारनि खे नज़र नथो अचे। हाणे जॾहिं माना हिननि जो इदारनि जी बि अफ़सोस इहो ई आहे, इदारनि खे जॾहिं कंहिंखे ब्लैकमेल करिणो आहे, फासाइणो आहे, हुन खां पोइ अची सबूत था वठनि। असां पंहिंजे मौक़िफ़ सां अवां जी निस्बत सां आवाम खे हिकिड़ो ई मैसेज था पहुचायूं त दादा रोशन लखण ज़रूरी न आहे, ज़रूरी न आहे MNA MPA, ज़रूरी न आहे DC, ज़रूरी न आहे तव्हांजो कम्युनिकेशन ऑफिसर हुजे। हर दोस्त, हर माण्हू पंहिंजो हक़ पाण वठी थो सघे। उन लाइ तव्हां वटि एंड्रॉइड मोबाइल आहे, तव्हां गूगल ते पंहिंजा राइट्स कढी था सघो, AI ते पंहिंजूं एप्लीकेशनूं लिखी था सघो। तव्हां जेके वाबिस्ता इदारा आहिनि तव्हांखे तफ़सील न आहे, असां खां वठी वठो। बाक़ी ज़रूरी न आहे त हिकिड़े ई दोस्त जूं 8 कालूं असां नथा खणी सघूं।
मजबूरी आहे कॾहिं फील्ड में आहियूं फ़ोन नथा खणी सघूं। उन लाइ असांजा 13 राइट्स आहिनि जिन मां 9 मेजर आहिनि ओवरऑल फैक्ट्रीज़ ते जिन मां असांजा तेल गैस जा मां तव्हांजे साम्हूं वाज़े कंदुसि। असांजी रॉयल्टी आहे उन्हनि जे मथां, बोनस आहे, CSR आहे, ट्रेनिंग फंड आहे, नौकिरी आहे, ज़मीन जो मुआवज़ो आहे, आलूदगी जो तहफ़ुज़ आहे, जंगलात जो तहफ़ुज़ आहे ऐं उन सां गॾु असांजी जेका लोकलिटी जी जेका डैमेज रस्ता आहिनि, जेतिरा बि रस्ता नुक़सान थियनि था उहे उनखे पंहिंजे प्रॉफिट में ठाहिणा आहिनि। इहे उन जा मुख्य इन्हनि ते कोर्ट जा ऑर्डर बि आहिनि, इन्हनि ते अवां जूं जेके फेडरेशन जूं पॉलिसीज़ बि आहिनि, उन्हनि जूं कापियूं खपनि, असां तव्हांखे सॉफ्ट ॾियण लाइ तयारु आहियूं। को बि चूंडियल नुमाइंदो पंहिंजे इलाइक़े में का टीम तश्कील ॾिए थो, उन जी असां फ्री ऑफ कास्ट लीगल कंसल्टेंसी बि कंदासीं, फ्री ऑफ कास्ट असां उन्हनि खे मुआवनत बि कंदासीं। जिते उन्हनि जो प्रोजेक्ट आहे असांजो जेको माना जेसि ताईं असां पहुचण जो दगा उन खां पोइ असां उन्हनि सां गॾु वञण लाइ तयारु आहियूं। अच्छा, हाणे हीउ जेको पाण ॻाल्हि कई सवेर तव्हां ॻाल्हि कई CSR फंड जेको असां वटि अचे पियो थो, इहो यूटिलाइज़ छो नथो थिए? मतिलबु परफेक्ट कंहिं जॻह ते यूटिलाइज़ नथो थिए, रोड रस्ता डैमेजिस आहिनि असांजा, शुगर केन सेज़ बि थिए थो त तव्हां ॾिसो जहानपुर में शुगर केतिरो गनो थिए थो, तव्हांजे भरपासे जा ॿिया बि खोड़ सारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि जा रोड रुॻा डैमेज लॻल आहिनि, हू पैसा ॾियनि था पर वञनि किथे था? नंढो मिसाल वठो साईं, कंहिं बि MPA जी 10 साल पोयों जी स्टोरी वठो ऐं अॼु जूं फैसिलिटी ॾिसो उन्हनि जूं। CSR पहिरियों त वठी नथा सघनि, उनमें एतिरी एबिलिटी न आहे, छो जो उहो पार्टी कानून ऐं कंहिं ॿियनि मजबूरियुनि तहत उहे हक़ घुरनि ई कोन था। भली MNAs हुजनि, MPAs हुजनि, हू चवंदा कमायल जेको पैसो तव्हांजी महिनत सां आयो आहे इन ते तव्हां ऑडिट न करायो। जेको मूंसां ओवरऑल सिंध में हलीमो आहे त हर MNA MPA साहिब जी इहा कोशिशि हूंदी आहे, परपुट गारियूं बि ॾियनि था मूंखे, पर पाण सां गॾु विहारे करे भाउ कज़न कॉल करे उनजी असर ख़ुदा रा असां ते तव्हां ऑडिट न था 50% तव्हां मैदान ते आनियो। अचो त शुगर मिल जी जेका शुगर रोड सीज़ अमाउंट आहे इहो को गवर्नमेंट जो न आहे, इहो ज़मींदार जो आहे। उनजी यूटिलाइज़ेशन कोटकी में थिए कोन पई, उहे केरु किथां अची करे कीअं थो खणे पियो तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि, पर मां थोरो खोले हलंदुसि त जेको बि असां वटि हाणे जीअं DC साहब अचनि पिया या जेके वेठा आहिनि या जेके ॻाल्हियूं हलनि पियूं त उन्हनि खे ख़ुदा रा उन्हनि खे मरणो बि आहे, अल्लाह वटि बि हलणो आहे। MNA खे MPAs खे रोड सीज़ कंप्लीट वठो तव्हां, शुगर केन जी CSR वठो तव्हां, मारी जी FFC जूं या खाद फैक्ट्रियुनि जूं वठी उन मां जितां 25% वञी जेकॾहिं तव्हांखे बुख आहे, तव्हांजी इकोनॉमी लूज़ आहे, एक्सपेंसिव नहीं कयो, 75% तव्हां मुआशिरे में यूटिलाइज़ कयो बग़ैर कंहिं सियासी हुनजे पंहिंजे बैकग्राउंड जे। मां त चवां थो जेकॾहिं हिकिड़ो बि घोटकी ज़िले जो MPA साहिबु सचो थी कमु करे न साईं 3 साल, उहो ज़िंदगी कॾहिं पंहिंजे तक मां नथो हराए सघे। छो जे हिते मां नोट कयो आहे त असांजा जेतिरा बि चूंडियल नुमाइंदा दोस्त आहिनि उन्हनि खे कंहिंखे इंफ्रास्ट्रक्चर खपे, कंहिंखे कुझु खपे, कंहिंखे बेसिक जेके नीड्स मुआशिरे जूं आहिनि जेके असां हाईलाइट कया आहिनि उन्हनि ते उहो कमु नथा कनि। हाणे असां वटि हिकिड़ी अमाउंट अचे पई जेका जंहिं ते ज़ोर आहे त जल्दी पहुचे ऐं रुकियल आहे ऐं 2026 जी शुरू ताईं असां ट्रांसफर कराए वेंदासीं। उन अमाउंट जे लाइ ज़ोर आहे त इहो इलेक्शन खां पहिरियों असांखे खपे। कल्ह जीअं मुंहिंजी जेका माड़ी गैस वारनि जेका उन्हनि जूं रड़ियूं हुयूं साईं असांखे माफ़ कयो, अब तव्हां पंहिंजो जेको प्रोजेक्ट ठाहियो था, असां त सर खुले लफ़्ज़नि में हाणे सभिनी सिंध गवर्नमेंट ऐं सिंध जे चूंडियल नुमाइंदनि खे चऊं था त इहे कमेटियूं असां गुनाह कयो आहे, सुप्रीम कोर्ट मां ठारायूं नी, जेको ठाराईंदो आहे उहो ड्राइण बि ॼाणींदो आहे। इहे MNA MPAs कढाइण बि ॼाणूं था, इहे कमेटियूं कैंसिल कराए इन जी जाइ ते ॿी का शइ एड बि कराए सघूं था। असां इन्हनि दोस्तनि खे टाइम ॾिनो आहे। अलीमो इहो आहे त ज़रदारी साहिबु पंहिंजे जेके मातहत नी उन्हनि जी चेक एंड बैलेंस नथो रखे। उनजो छा सबबु आहे? आया हू सियासी ख़ुदकशी थो करे या आया हू माना सियासत हुनखे नथी अचे या दुनिया चवंदी आहे त ज़रदारी साहिबु ॾाहो माण्हू आहे, पर मूंखे नज़र नथो अचे त हू सिंध सां जेको कुझु थिए पियो उहो सवाइ ज़ाहिरी हिकिड़ी हुनजी सियासी ख़ुदकशी जे बाक़ी कुझु बि न आहे। जेकॾहिं हू सचाई सां 50% बि कमु करणु था चाहिनि, तेल गैस कंपनियूं हुजनि या कराची जा जेके इंडस्ट्रीज़ आहिनि या जेतिरी बि सिस्टम आहे उन्हनि मां एतिरो पैसो हिननि जो पोइते पियो आहे। मां हुनजा 2 घोटकी ज़िले जा नमूना पेश कंदुसि त कादरपुर गैस फील्ड आहे जंहिं एशिया जी माना वक़्त में विच में एशिया जी वॾी गैस फील्ड रही, उनजो हाणे 12 कंप्रेसर मां 7 कंप्रेसर हलनि था, अॼु बि उन 1 रुपयो बि जमो न करायो। नंढो मिसाल वठो, मारी गैस आहे जनरल अयूब जे दौर जी लॻल आहे, हुन अटे में लूण न, अटे में
4 दाणा लूण जा सटे उन्ही ते असांजे चूंडियल नुमाइंदनि असांजा वॾा आहिनि। जीअं अॻु में तव्हां हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त अदा मुमताज़ बुखारी सां मां प्रोग्राम कयां पियो, उन में कुझु पीपी जा दोस्त बि वेठा, उन्हनि दोस्तनि जो पाण में शराकतदारी ते टकर थियो। मां उनखे मशवरो ॾिनो, तव्हां शराकतदारी वारा पैसा जेके नी आदियत करे उन खां ॿीण ते पैसा मां तव्हांखे कंपनी खां वठी थो ॾियां, मूंखे न ॾिजो। छो जो अलाह जो फज़ुल आहे, ओवरऑल सिंध में जेतिरा बि वर्कर्स आहिनि असांजा, उन्हनि मंझि असां कॾहिं बि पंहिंजी तंज़ीम या पंहिंजी टीम खे अॻियां रखी करे प्रोजेक्ट न आहिनि वरिता या कुझु बि न वरितो आहे। इहे ई सेम हाणे घोटकी जो हिकिड़ो वॾो नुक़सानु जेको आहे, ख़ासि तौर ते मां नाला वठी करे रिक्वेस्ट कंदुसि, मां भली उहे मार फैमिली जा दोस्त हुजनि, सरदार अली गौर ख़ान हुजे, सरदार मोहम्मद बख्श खान हुजे, सरदार राजा खान हुजे, ऐं सरदार ख़ालिद खान हुजे, सरदार बारी खान हुजे, सरदार मेहताब खान हुजे, सरदार नादर अकमल साहब हुजे, या जेके दोस्त ॿिया वाबिस्ता आहिनि, ख़ुदा तव्हांजी जेका ज़रूरत आहे उन खां ॾहूण ते वधीक पैसो तव्हांजी वेटिंग में पियो आहे। तव्हां मुआशिरे खे गॾु खणी हलो, असां तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां जे करे मुआशिरे खे, सोसाइटी खे, अवाम खे बाईपास करे कुझु कंदो त मां ऐं मुंहिंजी टीम या सागर जी टीम तव्हां सां गॾु न हूंदी। उन मंझि तव्हांजी जीअं FFC आहे, उन पैसो कोन थी ॾिए पई, तव्हांजी एंग्रो पैसो नथी ॾिए पई, तव्हांजा पावर प्लांट्स पैसो नथा ॾियनि पिया, तव्हांजूं शुगर मिलूं पैसो नथियूं ॾियनि पियूं, तव्हांजा तेल गैस जा 7 ब्लाक तव्हांखे पैसा नथा ॾियनि पिया। बाक़ी जेकॾहिं हू दोस्त सिर्फ़ु खाइण जी कोशिशि था कनि त उन्हनि जो मसइलो आहे, ऐं असांजी कोशिशि आहे त असां इहे पैसा जल्द अज़ जल्द कामेटी ते पहुचायूं। ऐं कामेटी जो चेक एंड बैलेंस आहे, जेकॾहिं भली मुंहिंजो को करीबी दोस्त आहे, यूनिवर्सिटी फेलो दोस्त आहे, उहो चेयरमैन थी अचे थो त मां हू त दोस्त आहे, पर जेकॾहिं मुंहिंजो सको भाउ बि कामेटी में ईंदो त कामेटी जो जवाबु ॾींदो। लख लाइक तव्हांजा, ऐं तव्हांजी निस्बत सां अॻु में बि असांखे पज़ीराई मिली आहे, ऐं असां तव्हांजी निस्बत सां मक़ामी सतह ते जेको आवाज़ पहुतो आहे, या जेके 5 किलोमीटर जा ॻोठ रहनि था उहे तव्हां सां या असांजे कंहिं बि दोस्त सां राब्ते में अचनि त असां उहे नेक्स्ट स्कीम में शामिलु करायूं। जी बिल्कुलु, रोशन लखण साहब जूं तव्हां दिलचस्प ऐं अहम ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त हमेशह असां घोटकी ज़िले लाइ जाखुड़ींदा रहंदासीं ऐं जेतिरो थी सघंदो घोटकी जी अवाम लाइ कोशिशूं जारी रखंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अशरफ बुखारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।